नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी कुछ सवाल पूछना। हाँ तो भक्ति मार्ग में हाँ कथा को जेके कथा कंदा आहिनि हाँ उनमें ॿुधाईंदा आहिनि कि इंद्र जी सभा में हाँ परियां हूंदियूं आहिनि। हाँ त इन जो छा मतिलबु आहे? हाँ ॾिसो, इंद्र जेको चईंदा आहिनि न, मतलब इंद्र हिकु देवता जो मथे रहंदो आहे, जी चईंदा आहिनि न। त हुननि जी सभा में परियां अर्थात परमात्मा बाप चईंदा आहिनि। इंद्र अर्थात इंद्र भगवान, उहो जेको निराकार परमात्मा आहे, मतलब परमात्मा खे ही माण्हू इंद्र भी चईंदा आहिनि। परमात्मा जो हिकु नाम इंद्र भी आहे। त हुनजी सभा में परियूं कीअं वेंदियूं? उहो त निराकार आहे न। त निराकार परियुनि खे कीअं ॾिसंदो? त परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते जीअं तन में ईंदो आहे असां सम्झण, त हुन समय जेकी जेकी भी आत्मायूं हुन सां मिलनि पियूं न, अर्थात जॾहिं ईंदो मिलंदो त ॾाढा सारा माण्हू हूंदा, हिकु पूरी सभा ठही वेंदी। त हुन में सिर्फ़ु परियां ई ईंदियूं हुयूं। हीअं न कोई मथे इंद्र रहंदो आहे, कोई हुते हुननि सां परियूं मिलंदा आहिनि। हिन सृष्टि ते ई जॾहिं परमात्मा ईंदा हुया ब्रह्मा जे तन में, त हुन समय जेका जेका भी माण्हू हुन सां मिलंदा हुया त उहो देही अभिमानी थी करे मिलंदा हुया। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा जी हुन सभा में वेंदा हुया, अर्थात इंद्र जी सभा में वेंदा हुया। त ये परियूं अर्थात जॾहिं पाण आत्मा पंहिंजे देह जे भान खां परे रहंदासीं न, त पाण छा थी वेंदासीं? परी। हिनखे परी चइबो आहे। माण्हुनि त परी चई छॾियो जेके पंख आदि हुजनि। भई पाण पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा जी हुन सभा में परमात्मा सां मिलन मनायूं। हुन जे लाइ पाण वटि ज्ञान हुजणो खपे कि मां आत्मा ऐं मुंहिंजो पीउ आहे, ऐं परमात्मा खे पाण उन संबंध सां यादि करे मिलूं। त इहो यादि ऐं ज्ञान जो पंख थी वेंदो। त जॾहिं हिन यादि ऐं हिन समझ सां पाण मिलंदा आहियूं कि वो मुंहिंजो पीउ सां मां हाणे मिलां थी, हुनखे हिन रीति हुनजी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, त पंहिंजी हिकु स्थिति थी वेंदी आहे कि पाण आत्मा ऐं विकारनि सां मुक्त थी करे साफ़ थींदा वेंदा आहियूं। त साफ़ आत्मा खे ई परी चइबो आहे। ऐं देह भान में अगरि पाण थी करे मिलूं था त देह भान थी वियो त पाण मनुष्य थी वेंदासीं। शरीर जो भान रहंदो न, और शरीर जे भान खां परे मां आत्मा, मुंहिंजो आत्मा में एतिरो ज्ञान आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ इंद्र परमात्मा हाणे ब्रह्मा जे तन में मूंसां मिले थो, त इहो मूंखे ज्ञान थी वियो। त मां इहो ज्ञान समझ सां हुन सां मिलण वयमि। त जॾहिं मिलंदा आहियूं त पोइ हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा कंदा आहियूं न। भई यादि मतिलबु मिलणु। यादि कंदा आहियूं त छा कंदा आहियूं? अंदर ई अंदर हुनखे यादि कंदा आहियूं, मतिलबु अंदर ई अंदर पाण हुनखे हुनजी ॻाल्हियुनि खे हुनजे सभिनि खे पाण यादि था कयूं, अर्थात हिक तरीक़े सां हुन सां मिलन था मनायूं। शारीरिक रूप में अखियुनि सां नथा ॾिसूं, लेकिन ॻाल्हियुनि खे यादि था करूं त मिलूं त था न भाई। त आत्मिक रूप जो मिलन थी वियो। हुन समझ सां जॾहिं मां हुन सां मिलां थी त इहे ई ज्ञान और यादि जे पंख सां मां पंहिंजे पाण खे आत्मिक स्वरूप में रही करे परमात्मा जी सभा में परमात्मा खां ॻाल्हियूं ॿुधां थी। इहे थी वई इंद्र जी सभा। त हिन हाणे संगम युग ते ई इंद्र जी सभा हिन धरती ते लॻंदी आहे। जॾहिं परमात्मा ब्रह्मा तन में अची करे असां सभिनि आत्माउनि खे ज्ञान ॿुधाईंदो आहे, और जेके जेके आत्मायूं पंहिंजे हिन स्वरूप सां हुन परमात्मा सां मिलंदियूं आहिनि त उहे सभु हुन सभा में हूंदियूं आहिनि। त हिकु तरीक़े सां उहो इंद्र परमात्मा कंहिंसां थो मिले? परियुनि सां। कहिड़ी परियूं? देही अभिमानी, आत्मिक स्थिति वारी जेके मनुष्य हूंदा आहिनि, जेके मनुष्य पंहिंजे आत्मिक भान में जॾहिं परमात्मा सां हुन सभा में मिली वेंदा आहिनि त उहो मनुष्य न हूंदा आहिनि, उहो केरु हूंदा आहिनि? परियूं हूंदा आहिनि। हाँ, रंग में अछो ॾेखारींदा आहिनि, सफ़ेद रंग में। अच्छे रंग में छा? इन करे परियुनि खे अछो हूंदियूं आहिनि, अच्छे रंग में ॾेखारींदा आहिनि। छो जी साफ़ थींदी वेंदी आहे न,
भई पंहिंजे शरीर जो पाण बोलंदासीं आत्मिक स्वरूप में पाण थी करे परमात्मा सां मिलन मनाईंदासीं न, त परमात्मा जी शक्ति सां आत्मायूं जो हाणे विकारियूं बुराइनि जे वशकारी थी वियूं आहिनि, उन्हनि जी साफ़ सफ़ाई थींदी वेंदी आहे। त उहा साफ़ सुथरी आत्मा जॾहिं परमात्मा जी सभा सां हुन सां मिलन मनाईंदी त सुंदर परी जीअं लॻंदी आहे न जी। हिन करे। अच्छा, ठीकु आहे। ठीक है दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।